मूं वटि रुॻो हिकिड़ी वाई आहे छो त ओचितो खां चयो त मूंखे ॻोल्हणु ॾाढो मसइलो हूंदो आहे। बेत बि मूं जाम लिखिया आहिनि। हीअ वाई असल में उहो चवंदा आहिनि हिकिड़ा रांझू लखाना वटि, त हिकिड़ी वाई इन करे पेश करणु चाहियां। हीअ कालीदास जी जॾहिं मूं स्टोरी पढ़ी त उन जंहिं औरत सां शादी कई, उन औरत सुहाग रात में उन इंटरव्यू कयो। इंटरव्यू कई ॾिठई त ॼट आई सभा, अणपढ़ियल जायल सभा गंवार। चईसि तूं वञ, तूं लाइक़ु ई न आई मुंहिंजो राजकुमारी। उहो हलियो वियो, चई यार मां छो न आहियां पढ़ियो लिखियो, मूं वटि इल्मु छो न आहे। इल्मु हासिलु कयईं। इल्मु हासिलु करण खां पोइ तमामु वॾो शाइर हिंदुस्तान जो जेको बादशाह हो उनजो दरबारी शाइर थियो हुओ। पोइ हुनखे ॻोल्हींदी आहे, उन पस मंज़र में मूं कालीदास खे भेटा तौरु वाई चई आहे। रात जनता लियो पाए, पहिरें पंधु कराए, कालीदास किथे आहे। नैया मैया सरस्वतीअ जी, नैया मैया सरस्वतीअ जी, आॾो लहरूं लाए, कालीदास किथे आहे। सजना अंगना आरस भञंदे, सजना अंगना आरस भञंदे, पाणीअ आग लॻाए, कालीदास किथे आहे। चित्री मित्री आशा उसरी, चित्री मित्री आशा उसरी, विद्वानी तो पिरवाए, कालीदास किथे आहे। बादल जहिड़ी राजकुमारी, बादल जहिड़ी राजकुमारी, खिवड़ियुनि सां गरमाए, कालीदास किथे आहे। कन ते हथ ॾेई सुर साॻो, कन ते हथ ॾेई सुर साॻो, मंदिर में थो ॻाए, कालीदास किथे आहे। रात बराती चोंबू खोले, रात बराती चोंबू खोले, पर जॾहिं फहिलाए, कालीदास किथे आहे, कालीदास किथे आहे।